गंबट में प्रोफेसर अजमल सावन के कातिलन की गिरफ्तारी लाए JWC ऐं सियासी समाजी तंजीमुन रैली कढ़ी धरणो हयो है। सीनियर सहाफ़ी शौकत नूनारी सफ़दर साहितो की अगवानी में एहतजाजी धरणो हयो वियो। सरदारी निज़ाम सिंध में अमन तबाह किया है। प्रोफेसर अजमल सावन जहन किरदारन के कत्ल कराए सिंध की तालीम तबाह करण की साजिश है। कश्मोर पुलिस अजमल सावन के कत्ल के 50 ॾींहं गुजरण बावजूद कातलन के गिरफ्तार न करे सकी है। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। गंबट में प्रोफेसर अजमल सावन के कातलन की गिरफ्तारी लाए JWC ऐं सियासी समाजी तंजीमन रैली कढ़ी है। धरणो हयो वियो। सीनियर सहाफ़ी शौकत नूनारी सफ़दर साहितो ऐं ॿियनि जी अगवानी में एहतजाजी धरणो हयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर किशोर कुमार खान जी। किशोर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सीनियर सहाफ़ी शौकत नूनारी ऐं ॿियनि जेके सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि उन्हनि पारां जेको आहे गंबट प्रेस क्लब खां वठी फूलबाग ताईं जेको आहे प्रोफेसर अजमल सावन जे बेगुनाह कत्ल ख़िलाफ़ जेको आहे अॼु एहतजाजी रैली भी कढी है, धरणो भी आयो है। उन्हनि जो चवण इहो हुयो त अजमल सावन जेको आहे सिंध जो शऊर हुयो जंहिंखे जेको आहे सरकारी निज़ाम तहत जेको आहे कत्ल कयो वियो आहे ऐं उन्हनि जो वधीक इहो चवण हुयो जेसी ताईं अजमल सावन जा कातिल गिरफ़्तार न थींदा तेसी ताईं सॼी सिंध में मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतजाजी मुज़ाहिरा जारी रहंदा। जी ठीक है किशोर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।